अस्सलाम वालेकुम नाज़रीन। पानी न हमसर अदबी नशस्त में तव्हां सभिनि खे सलाम। पाण अॼु जंहिं शख़्सियत सां हाज़िर थिया आहियूं उन्हनि जो तारुफ़ उन्हनि जे प्रोफाइल ते कमु एतिरो वसी आहे जो उन्हनि खे पाण खे त इहा ॼाण न हूंदी आहे त असां हिन ज़िंदगीअ खे केतिरो सफ़ल कयो, असां पंहिंजी हिन ॼमार खे केतिरो सफ़ल कयो। पर उन्हनि खे पढ़ंदड़ ऐं समूरा उन्हनि खे चाहींदड़ इहो ज़रूरु ॾिसंदा आहिनि त हुननि जे प्रोफाइल ते हुननि जो समाज लाइ कंट्रीब्यूशन तमामु वॾो हूंदो आहे। त हाज़रीन, पाण अॼु हाज़िर थिया आहियूं डॉक्टर परवीन मूसा मेमन साहिबा सां, जिन जे प्रोफाइल ते तमामु वॾो कमु आहे ऐं हुननि जी जेका मूंखे ख़ासियत लॻी, जेको अहम कमु आहे, उहो जेको हुननि जी PhD जी थीसिस हुई सिंधी नसर जी तारीख़ में औरतुनि जो हिसो। हाणे इहा तमामु हिकिड़ी तहक़ीक़ ऐं जीअं चइजे असां चवंदा आहियूं त रिसर्च ओरिएंटेड कमु हो ऐं उनखे जेका मञता मिली उहे उन्हनि खे जेतिरा एवॉर्ड्स मिलिया मुख़्तलिफ़ इदारनि जे तरफ़ां, उन मां उहो ई अंदाज़ो लॻाए सघिजे थो त उन टाइम न त AI जो दौर हो, न त चैट GPT जी खयल का हिकिड़ो शॉर्टकट कमु हो, पर उहा हिकिड़ी मुस्तनद तहक़ीक़ आहे जंहिंखे हर दौर में पढ़ियो वेंदो। सो असां जेके अॼु जा नौजवान आहियूं उन्हनि जे लाइ अहिड़े क़िस्म जा किरदार संगे मील जो किरदारु अदा कंदा आहिनि ऐं उन्हनि खे उहा रोशन राह ॾेखारींदा आहिनि त शॉर्टकट खां बची ऐं जेको बि रिसर्च ओरिएंटेड ऐं वॾो तहक़ीक़ शुदा कमु कंदो आहे त उनखे ज़रूरु तारीख़ मञता ॾींदी आहे। सो पाण अॼु डॉक्टर परवीन मूसा मेमन साहिबा खे भलीकार कंदासीं ऐं हुननि खां कहाणीअ जे हवाले सां, हुननि जो CSS PCS जे हवाले सां हुननि जो हिकिड़ो किताबु पब्लिश थियल आहे ऐं ख़ासि करे हुननि जो तर्जुमे बाबति बि हिकु तबा आज़माई आहे। सो उन ते असांजी अॼु इहा अदबी नशस्त हूंदी। सो पहिरियों जेको डॉक्टर परवीन मूसा मेमन साहिब खां सवालु हूंदो इहो ई हूंदो त तर्जुमो जेको अॼु थिए पियो हिन AI जे दौर में, चैट GPT आहे, उन में चयो वञे थो त असां वॾे में वॾियूं लॉन्ग स्टोरीज़ या असां वॾे में वॾा किताब चंद ॾींहंनि में करे सघूं था तर्जुमो। उते तव्हांजो जेको ही कमु आहे, तॾहिं न त को चैट GPT जो दौर हो ऐं न त ही हेॾो आर्टिफिशियल इंटेलिजेंस जो दौर हो, उन में तव्हां ही हेॾो कमु कयो आहे। तव्हां कीअं था सम्झो उन दौर जे तर्जुमे खे, अॼु जे दौर जे तर्जुमे खे? अस्सलाम वालेकुम मंसूर, तव्हां सुठो तमामु सवालु पुछियो आहे। एक्चुअल चैट GPT जो तर्जुमो ऐं असांजो जेको ख़ुदि तर्जुमो करियूं था उन में वॾा फ़र्क़ु आहे, छो जो ज़ाहिर आहे कंप्यूटर ऐं नेट जो इस्तेमालु वधी वियो आहे, इन करे इनखे प्रिफर माण्हू कनि था। इवन हाणे वॾे वॾे कॉम्पिटेटिव एग्ज़ाम्स में ॿार तयारी इन जे ज़रिए कनि पिया, पर फ़र्क़ु आहे जेको थोरी तव्हांजा किताब पढ़ियल आहिनि। जीअं सपोज़ अंग्रेज़ीअ जो सब्जेक्ट आहे ऐं कॉम्पिटेटिव एग्ज़ाम में, उन में जॾहिं की अचे थो को बि तख़लीक़ी मज़मून थो अचे त आउं सम्झां थी ॿारनि जे लाइ उहो ॾुखियो थो थी वञे, छो जो उन्हनि जो एतिरो, या लिटररी मज़मून थो अचे त लिटरेचर उन्हनि जो जे पढ़ियल न आहे त उहो भले चैट GPT जा केतिरा बि मज़मून उहे ठाहे वठनि पर उहो ओड़ो लिखी कोन सघंदा। लिटरेचर पढ़ण सां थो तव्हांखे वधीक सम्झ में अचे। ऐं माण्हू चवनि त किताबी दौरु हलियो वियो आहे, कंप्यूटर जो दौरु आहे, पर अञा बि किताब ज़िंदा आहे। ॿाहिरियुनि मुल्कनि में भले थो, जे न त पोइ हेतिरा असां वटि जेके बि फेस्टिवल थियनि था, जेके बि कॉन्फ्रेंसूं थियनि थियूं, सभु कुझु हले पियो, किताब बि हलनि पिया ऐं माण्हू लिखनि था, राइटर अञा ज़िंदा आहिनि, पढ़ंदड़ बि ज़िंदा आहिनि। ऐं आउं सम्झां थी तर्जुमो पाण जेको कजे थो, को राइटर सुठो करे, आउं नथी चवां त आउं सुठी राइटर आहियां ऐं तमामु बहितरीनु तर्जुमो कयो आहे। मुंहिंजे हवेली ऐं खुलियल आसमान किताब कहाणीअ जो आहे, अफ़साननि जो। हिनजी पहिरीं कहाणी मूं कई हुई तर्जुमो 1978 में ख़लील जिब्रान जी अरबी ॿोलीअ मां। तंहिंखां पोइ ॿियूं कहाणियूं आस्ते आस्ते कयूं आहिनि तर्जुमो, ऐं हिन ते भवन सिंधीअ जेको आहे सो मुआग लिखियो आहे। इहे कहाणियूं सभु मूं पढ़ियूं ऐं मूंखे उहे अपील कयो। मूं उर्दू ॿोलीअ मां कयूं कहाणियूं कुझु, त मूंखे हुननि कहाणियुनि एतिरो अपील कयो जो मूंखे बिल्कुलु तंहिंमें गिदरा कहाणी अहमद नदीम कासमी जी पढ़ण खां पोइ मुंहिंजे त अखियुनि में पाणी अची वियो। हिकिड़ो ॿारु नंढड़ो गिदरनि लाइ कीअं सिके थो, हिकिड़ो मुंदाए थो मेवो आहे, हुनखे चोतरफ़ खां ख़ुशबू अची थी वञे, मां एतिरी ग़रीब आहे जो हुनखे गिदरा नथी ॾेई सघे, हुनखे मारे थी त चुप कर, ऐं गुड़ सां मानी खाराए थी, खंड सां मानी खाराए, उन ॿार खे चुप थी कराए। एॾी बहितरीनु कहाणी आहे, गुरबत जी एॾी सुठी तस्वीर छिकियल आहे। हाणे इनखे जेकॾहिं असां चैट GPT जे ज़रिए था आणियूं त हुन में उहो तासुरु कोन बीहंदो। तासुरु जेको आहे न, सो वरी कुझु लफ़्ज़नि जी अहिड़ी फेरघेरती हुजे जेके ख़ुदि राइटर सम्झे थो त हीअ लफ़्ज़ एप्रोप्रिएट आहे। चैट GPT उहो नथो सम्झी सघे, ऐं राइटर जो जेको आहे न उनखे तर्जुमे करण में या लिखण में
फिक्शन जेको आहे उन में आउं सम्झां थी त ओरिजिनली राइटर जी तहरीर उनखे तव्हीं जेकॾहिं ख़ुदि सुठो तर्जुमा निगार तर्जुमो करे त उहा तमामु बहितर आहे। तर्जुमे में इलाही लवाज़मात आहिनि, ॿोलीअ जो इस्तेमालु आहे ऐं तंहिंखां पोइ असुलु राइटर जी जेको आहे सो तहरीर सां का बि छेड़ न थिए पर उनजो तासिर क़ाइमु रहे। सही, ज़बरदस्त आपा। ईअं ई हूंदो आहे सदाईं त जॾहिं बि को तर्जुमो कयो वेंदो आहे हिन वक़्त ताईं जेके बि तर्जुमे निगार आहिनि उन्हनि जो बि ख़्यालु इहो आहे त वन कैन डू जस्टिस विद द सोल ऑफ द टेक्स्ट ऐं वन कैन नॉट डू जस्टिस विद द टेक्स्ट। मतिलबु तव्हां जॾहिं बि कंहिं जो तर्जुमो कयो था त तव्हां उन तर्जुमे जे रूह ताईं वञो, उन तहरीर जे रूह ताईं वञो। हिकिड़ी सिट लिखियलु आहे, उन हिकिड़ी सिट ते बि वञी तव्हां हुनजे रूह ताईं जेसि ताईं नथा पहुचो तेसि ताईं तव्हां जस्टिस नथा करे सघो उन टेक्स्ट सां। सो सिमिलरली जीअं असांखे मैडम ॿुधायो सो ईअं ई आहे। मैडम जो जेको ही हवेली ऐं खुलियल आसमान जेके शॉर्ट स्टोरीज़ आहिनि इन में सभ खां वधीक जेका मूंखे पसंदि आई उहा ख़लील जिब्रान जी कहाणी हुई ऐं मूंखे त ॿुधी हैरानी इहा थी मैडम हिनखे अरबी तां सिंधीअ में तर्जुमो कयो आहे। सो इहो तमामु वॾो कमु आहे। हाणे अचूं था असां मैडम जो ॿियो किताबु आहे 20 तोला सोन। उन में हिकिड़ी कहाणी आहे चरी जे उनवान सां। सो उहा जॾहिं तव्हां पढ़ंदव त हुन में हिकिड़ी पूरी जेका ॿोलीअ जो जेको सटाव आहे या जेको प्लॉट जी निटिंग आहे उहा मुकमल तौरु हिकिड़ी ॻोठाणी थियल आहे ऐं उहा असांजे अॼु जे नौजवाननि खे ॾिसणु खपे, सम्झणु खपे त कीअं मुशाहिदो एॾो पावरफुल आहे। तंहिंजे करे हुन कहाणीअ खे एॾी अमरता आहे ऐं उहा हर दौर में पढ़ी वेंदी। तो मैडम खां ॿुधंदासीं त इन कहाणीअ जे पोयां कहिड़ो उत्साह हो। हा, इहा कहाणी चरी जेका आहे मुंहिंजी पहिरीं तहरीर आहे ऐं पहिरियों ई अफ़सानो आहे मुंहिंजी पहिरीं तहरीर ऐं इहा सचो वाक़ियो आहे। ऐं उहा छो माई ईंदी हुई असांजे घरु ख़ैरात घुरण, जेका सबाई नालो सभी अथसि हिन में। ऐं इहा कहाणी मूं उन ज़माने में ऐं किताब पढ़ंदी हुअसि, असांजे घर में लाइब्रेरी हुई। लिखण जो मूंखे कॾहिं बि ख़बर कोन हुई त अॻियां हली आउं राइटर थींदी हुअसि, मूंखे हिन जो अंदाज़ो कोन हो। पर मूं इहा कहाणी जॾहिं लिखी तॾहिं मुंहिंजे भाउ वॾे खे वणी, उन जो हिनखे अख़बार में मोकिलियो था ऐं असां मोकिली सुगड़ियन सथ जो सुफ़ो डॉक्टर फहमीदा हुसैन हलाईंदी हुई लाल पाकिस्तान अख़बार। त पोइ उहा उन में मोकिली, छपी थोरी देरि सां, पर जॾहिं इहा छपी तॾहिं जेको आहे सो काफ़ी मशहूर बि थी ऐं मुंहिंजो नालो हुन में लिखियलु आहे परवीन मूसा कासमाणी। ऐं मूं त अख़बार संभाली बि कोन। हाणे हिन वक़्त में 2 साल थिया आहिनि, हाफ़िज़ अहमद मूंखे इंस्टीट्यूट ऑफ सिंधिया लाजिवान अख़बार जो फ़ोटो मोकिलियो त आपा हीअ तव्हांजी कहाणी लिखियलु आहे। न त मूंखे विसरी वई हुई ॻाल्हि ऐं उहा ई कहाणी पोइ रीराइट करे मूं 1980 में छपराई ऐं मुंहिंजे ज़हन में हो त मूं पहिरीं कहाणी 1980 में लिखी आहे। पर माना जाखोड़ी अहिड़ा वेठा आहिनि जेके कीअं त माना शइ जी जांच कनि था ऐं कीअं ॻाल्हि खे खोलियूं, जो मूं ख़ुदि खां जेका मिसिंग थी सा हाफ़िज़ अहमद। इहो तॾहिं त चयो वेंदो आहे न त इहे किताब इश्क की आख़िरी सदी में किताब हर दौर में। हिन में ॿी बि तव्हांजी कहाणी आहे जेका डाइवो जे नाले सां, उहा मूंखे लॻे थो तव्हांजी पंहिंजी ज़ाती ऐं पर्सनल। बिल्कुलु बिल्कुुलु ज़ाती कहाणी आहे उहा, ठाही मूं उन मां जो असां सफ़र पे कयो उन मां ई मूं उहा कहाणी जेका आहे सा लिखी ऐं उहो बि सची कहाणी आहे। इन में घणे भाङे सचियूं कहाणी जिनी जिनी वाक्यनि मूंखे मुतासिर कयो ऐं ज़ाहिर माहौल ऐं मुशाहिदे सां माण्हू लिखे थो ऐं पोइ का शइ अहिड़ी हार्ट टचिंग थी हुजे जंहिं ते सोचे थो कलम खणे। ऐं इन में घणे भाङे जेके कहाणियूं आहिनि से औरतुनि जी जेका ज़िंदगी असांजे सिंधी समाज में गुज़रे पई, पढ़ियल तोड़ी अणपढ़ियल, ॻोठाणियूं तोड़ी शहरी, ॿिन्ही पासनि जूं औरतूं जेके आहिनि उन्हनि खे असीं ॾिसूं था त उहे कंहिं बि नमूने हिन माना मर्दाना समाज जेको आहे मेल डामिनिंग मुआशिरो जेको असांजो आहे तंहिंमें भोॻीनि कीअं थियूं, कीअं उहे जेके आहिनि से तकलीफ़ूं ॾिसनि थियूं पर कहिड़े गुर्दे सां उहे हलनि थियूं। आपा जेकॾहिं अगरि ॾिठो वञे त तव्हां जेको तर्जुमो कयो आहे मुंशी प्रेमचंद जे कहाणियुनि जो बि उहो ऐं वरी जॾहिं तव्हांजो पंहिंजो 20 तोला सोन किताब पढ़िजे थो त जेकॾहिं अगरि मुंशी प्रेमचंद जो नालो हटाए छॾिजे त ईअं थो लॻे त ही कहाणी बि तव्हांजी एॾी उन्हनि में जेका आहे उहा हक़ीक़त नगारी आहे जेका तव्हांजे कहाणियुनि में मिले थी उहा ई मुंशी प्रेमचंद वटि मिले थी। उनजो सबबु इहो आहे त तहरीर त मुंहिंजे ई ज़हन मां थी हले तर्जुमो करणु महिल, ठीकु आहे, पर आउं जुज़ियात ते इलाही ख़्यालु कंदी आहियां। जीअं हाणे मुंहिंजी किताब जो टाइटल आहे हवेली ऐं खुलियल आसमान, त इन ते खे ते पेश कोन हुई, टाइटल ठही वियो ऐं कमु पंहिंजो प्रिंट बि थी वियो। मूं एतिराज़ु कयो भई त खिलियल आसमान या खलियल आसमान, माना ख़बर कोन थी पए आसमान छा आहे, त इनखे खे ते पेश ॾियणी आहे।
त इनखे वरी हाणे इहो चेट जीपी वारी ॻाल्हि वरी मां उथलायां थी त उहो ईअं नथा जुज़ियात खे नथा ॾिसनि त पोइ उनखे खुलियल आसमान कयो त उन सां पोइ हेठि किताब जे बि हेठि जेको आहे फुटनोट में बि ईअं आयो वरी सॼी चेंजिंग थी त इहो माने असां जॾहिं करियूं था को तर्जुमो या लिखूं था त उनजी नंढी नंढी पॉइंट खे ध्यानु था ॾियूं। ॿियो आप चैट जीपीटी ते कॾहिं बि जीअं असां इंग्लिश अदब में पर्सोनिफिकेशन हाइपरबोली या असां ॿियूं केतिरियूं असां अहिड़ियूं जेके आहिनि इस्तेमालु कंदा आहियूं इस्तारा इस्तेमालु कंदा आहियूं चैट जीपीटी उन्हनि खे इस्तेमालु करण में नाकाम आहे। उहो बिल्कुलु आहे पर ॾिसो त आख़िर त इहो कमु त जेको आहे न सो इंसानी ज़हन जी त वॾी ॻाल्हि आहे मशक़त आहे मशक़त आहे रियाज़त आहे ऐं तंहिंखां पोइ तव्हां ॾिसो तव्हां तहरीर सम्झी वेंदो त हीअ चैट जीपीटी जी आहे ऐं हीअ तहरीर आपा परवीन जी आहे हीअ मेहताब राशिदीअ जी आहे हीअ मेहताब पंहिंजी जेका महबूब जी आहे उहो छो इन जो सबबु असलूब आहे बयानी असलूब जेको आहे न उहो असांखे ॿुधाए थो त हीअ ॾीपलाई साहिबु लिखियो आहे हीअ बलोच साहिबु लिखियो आहे त बयानी असलूब जेको आहे इंसान जी शख़्सियत ज़ाहिर थो करे इन ई तरह जेको चैट जीपीटी पेश थो करे उहा ख़बर थी पए त हीअ कंप्यूटर। अच्छा ॿियो आपा हिकिड़ी ख़ासियत हींअर जेका आहे असां ॾिसूं था इनखे ख़ासियत चइजे या इनखे डिक्लाइन चइजे त असां वारो जेको नौजवान आहे उहो जेको बि अफ़सानवी अदब लिखे थो पोइ चाहे हुन में शॉर्ट स्टोरी हुजे नॉवलेट हुजे या नॉवल हुजे हू अफ़सानवी अदब जेको आहे न हू उहे पासा उन्हनि ताईं पहुचे ई नथो। मिसाल हाणे जीअं तव्हांजी हिन में डिपिक्शन थियल आहे हिकिड़ो पूरो हिकिड़ो तव्हां ॻोठाणो माहौल ॾेखारियो आहे हिकिड़ी पूरी हक़ीक़त नगारी ते आहे हू उन हक़ीक़त जे तरफ़ वञे ई नथो पढ़ंदड़ खे ईअं महसूसु थिए थो त हीउ हिकिड़ो आर्टिफिशियल ठाहियो वियो आहे लफ़्ज़ी जेको आहे त शइ आहे इन पोयां कहिड़ो सबबु आहे या त मुताले जी खोट आहे या तरबियत जी खोट आहे। ॾिसो कहाणी जेका आहे न हू का वार्ता या वाक़ियो कोन्हे जंहिंखे जीअं माने अख़बारी ख़बर कोन्हे कहाणी वाक़ियो त आहे पर वार्ता बि आहे खणी पर अख़बारी ख़बर कोन्हे जंहिंखे तव्हां एज़ इट इज़ ॾियो कहाणी जेका आहे सा कंहिं वाक़े कंहिं वार्ता खे तव्हां जुज़ियात में आणियो ईअं जो सॼी मुकालमा बि हुजनि मंज़र निगारी बि हुजे ऐं कहाणी जेके बि जुज़ियात आहिनि उनजी स्टार्टिंग उनजी एंड उनजी पछाड़ी जेका आहे अहिड़ी हुजे जेका बिल्कुलु अपीलिंग हुजे ज़हन में वेही रहे ऐं उनजी शुरूआति बि ओड़ी हुजे ऐं कहाणीअ जा इलाही क़िस्म आहिनि माने मुकालमाती कहाणियूं हुजनि थियूं कहाणियूं मुख़्तलिफ़ नमूने सां लिखियूं वयूं आहिनि कहाणीअ में नवां तजुर्बा बि कया विया आहिनि शॉर्ट खां शॉर्ट स्टोरीज़ बि आहिनि हिकु सिट जी कहाणी अॼुकल्ह अचे थी हाणे हा फ्लैश हा त पोइ ईअं माने कहाणियुनि में तजुर्बा असांजे अफ़साना निगारनि इलाही कया आहिनि असांजे वटि खोड़ अफ़साना निगार आहिनि ऐं माशाल्लाह सुठो कमु आहे पर हर कंहिंजी नुमाइंदगी उहा कोन थी आहे असांजी आपा जेको असांजी जेका जनरेशन आहे हाणे असांजी जनरेशन त न नसीम ख़याल खे ॾिठो न असां शेख अयाज़ खे ॾिठो असां ॾिठोसीं तव्हांखे पढ़ूं था हाणे असां तव्हांजे तहरीरुनि मां बि जेकॾहिं अगरि तरबियत नथा वठूं या हाणे मिसाल नसीम ख़याल खां नथा वठूं अयाज़ खां नथा वठूं रसूल बख्श पलीजे खां नथा वठूं त पोइ असां वटि बाक़ी बचे छा थो असां पोइ उन जे बावजूदि अहिड़ो अदब तख़लीक़ करण में छो नाकाम आहियूं। हाणे तव्हां त इलाही वॾा नाला वरिता उन्हनि जी लिस्ट में मूंखे आंदो ऐं नासीस आहियां ऐं उन्हनि जी बि ऐं सम्झो त उन्हनि जे के लाइन खे चोकरियां थी ऐं उन्हनि सभिनीनि खां इलाही मुतासिर आहियां जलील साहिब खां खरल साहिब खां शेख अयाज़ खां रसूल बख्श पलीजे खां DN सैयद खां असांजा इहे सभु वॾा महिरबान हुआ जेके सिंधी इल्मु अदब खे जीआरे विया ऐं असां वटि हेतिरो अदब पार्टीशन खां पोइ लिखियो वियो आहे मुख़्तलिफ़ सिन्फ़नि में शाइरीअ में त इहो आउं सम्झां थी वॾो रब जो करम आहे जो सिंधी अदब ईअं ई कोन्हे ख़ाली सखणो कोन्हे ऐं हुन में वॾो कमु थियो आहे नौजवान नसल खे उन ते ध्यानु ॾियणु खपे पर मुंहिंजे ख़्याल खां किताब पढ़ण जो रुझान घटियो त कोन्हे पर ओड़ी संजीदगीअ सां बि नथा अॼु जा जवान पढ़नि जो उन मां वरी जेको आहे न पिराइनि किताब सिर्फ़ु पढ़ण लाइ नथो हुजे पीअण लाइ थो हुजे सही नमूने सां हुन में जेको आहे खपे माना तवजा खपे त उहा आहे लफ़्ज़नि खे हमीद सिंधी साहिब सां हिकिड़ो दफ़ो मुंहिंजी मुलाक़ात थी हुन मूंखे चयो सिंधी अदब जी संगत जूं गजाणियूं थींदियूं हुयूं त मतिलबु असांखे चवंदा रस्ते में पहले को पन्नू बि हुजे न हुन में को लफ़्ज़ वणे साम्हूं काम टंगी पई आहे हुन में उहा पेपर विझी छॾियो वरी जॾहिं अचो हिते तॾहिं मीटिंगनि में ॾिसो नवां लफ़्ज़ कहिड़ा आहिनि नवां लफ़्ज़ सिखण वॾी ॻाल्हि आहे माना इहा बि ॾिसो हिकिड़े क़िस्म जी तरबियत हुई जेकॾहिं चइजे त अॼु जो जेको नौजवान तख़लीक़ करे थो अदब उन्हनि में खोट आहे तरबियत जी वॾी खोट आहे असांजी अदबी संगत जो आहे के ख़ासि कमु कोन्हे उन्हनि में जेके आहिनि मुख़्तलिफ़ दड़ा ठाहिया पिया आहिनि उन्हनि में जहिड़ा जटा ऐं उन में पोस्टनि ते त इहे मर्कज़ी सेक्रेटरी फलाणो इहे ॻाल्हियूं बचियूं आहिनि इहो कोन ॾिठो थो वञे त संगत जेका अदब जी आबियारी केतिरी थी करे
अदब जे लाइ छा थी करे, नवनि खे केतिरो प्रोमोट थी करे, कंहिंजे किताबनि जा महूरत कराइनि था, त स्टेज ते त सभु अची वेही था रहनि, किताब खे पढ़ियो ई कोन हूंदो आहे। बंदे जे वाखाण में ॻाल्हाइण उन माण्हूअ जे वेही रहंदा आहिनि, भई तव्हांखे किताब अॻ में प्रोवाइड कयो वञे। इहो हुमेरा नूर हिकिड़े किताब जो गुंगियूं ज़िंदगी जो महूरत करायो हो, असां सभिनीनि खे घर किताब पहुचाया, भई तव्हां स्टेज ते ईंदा पर किताब पढ़ी अचिजो। त असांखे एॾी ख़बर पई, उहो एॾो शानाइतो तरीक़ो आहे। हाणे त PDF सां मोकिले सघो था, त PDF सां तव्हां सभिनीनि खे किताब मोकिलियो, जेके ॻाल्हाइनि उहो भली तनक़ीद बि कनि, रुॻी तारीफ़ कोन्हे करणी, पर किताब त उन्हनि वटि हुजे न। त इहे सिस्टम असां वटि ख़तमु थी विया आहिनि, ध्यानु कोन रहियो आहे। मतलब चइजे त तरबियत सां गॾो जेके ही जिन खे चयो थो वञे त एशिया जी वॾी तंज़ीम उनजो को रोल संजीदा कोन्हे, को संजीदा रोल कोन्हे। हाणे तक़रीबन जेको आहे न, काफ़ी सालनि खां उन में वॾा ॾार पइजी विया आहिनि, ऐं जेकॾहिं उहो पाण में म्यूचुअल सेटअप करे था वठनि, त बि उहो कोन्हे, अहिड़ो को माण्हू मूंखे सुझे कोन थो जंहिं संगत में को ख़ासि कमु पोइ वक़्त में हुआ, हाणे कोन था ॾिसण में। सही। ॿियो बाबा तव्हांजो किताबु आहे 20 तोला सोन, इन में हिकिड़ी ॿी कहाणी आहे तलाक जे नाले सां, उन उनवान सां इन कहाणीअ में अॼु जेका सूरत हाल तव्हां उन वक़्तु इहा लिखी आहे, मूंखे ख़बर न आहे अलाए तव्हां कॾहिं लिखी आहे, पर अॼु बि उहा ई सूरत हाल आहे। इन जे पोयां कहिड़ा कारण आहिनि? हालतूं त ॾाढियूं ख़राबु आहिनि। असीं थी रहिया आहियूं मटीरियलिस्ट। असां वटि शादी बि मटीरियलिज़म आहे, त असां वटि रिश्तो बि मटीरियलिज़म आहे, ऐं तंहिंखां पोइ जो निभाव बि मटीरियलिज़म आहे। हाणे अॼुकल्ह जे दौर में माण्हू त चवंदा औरतूं मज़लूम आहिनि, पर आउं वाहिद औरत आहियां जंहिंखां चवंदसि मर्द मज़लूम आहिनि। हिकु लिहाज़ खां शादीअ जे मामले में असां वटि मर्द खे पैसनि जे हवाले सां तोरियो थो वञे, त हिन जी सेटिंग कीअं आहे, ऐं बराबरि छोकिरी नियाणी केरु माइट उते ॾियणु कोन चाहींदा जिते सफ़ा छोकिरो बेरोज़गार हुजे, पर पोइ छोकिरियुनि खे जिते को छोकिरो इख़लाक़ किरदार में बहितर आहे, माइटी आहे, या सही सम्झ में थो अचे, त वक़्त सां हालात सही थींदा आहिनि। उथंदे केरु ई अमीर कोन हूंदो आहे, महिलातूं कोन हूंदियूं आहिनि, छोकिरियुनि खे बि सब्र करिणो पवंदो आहे। जेको असां पंहिंजे वक़्त में महसूसु कयो, पंहिंजे औलाद खे बि उहा तरबियत ॾिनी। त हाणे जेको आहे न, हालतूं एॾियूं डिफरेंट थी वियूं आहिनि, जो शादियूं थियनि थियूं ऐं पोइ उन में बेहिसाब ख़र्च कयो थो वञे। इस्लामी मुल्क आहे, पर असां का पाबंदी कोन्हे, दावतुनि ते जहेज़नि ते पोइ माइट जेका आहिनि से सफ़ा तरह बेहाल थी वेंदा आहिनि, ऐं नियाणीअ जा माइट चाहिनि था त असां उन्हनि खे जहेज़ में रेपिंग करे ॾियूं, त उन सां उन्हनि जी इज़त रहे। न, तव्हांजी नियाणीअ जे तरबियत सां इज़त रहंदी, ऐं छोकिरे खे बि औरत खे पंहिंजो घर जो फ़र्ज़ु ऐं पंहिंजी इज़त सम्झणो पवंदो। उहो सिस्टम ख़तमु थींदो पियो वञे, तंहिंजे करे रिव्यू डिवोर्सिस आहे। आपा जे किताब 20 तोला सोन में जेका तलाक कहाणी आहे जंहिं ते असांजी डिस्कशन हले पई, उन में हिकिड़ो ख़ूबसूरत जुमिलो आहे त मिस जे मूं तलाक वरिती त पोइ मुंहिंजी माउ खे बि तलाक मिलंदी। हाणे इन जी एक्सप्लोरेशन ऐं इहो पुछंदासीं आपा खां त इहो जीअं कहिड़ी हिकिड़ी अॼु बि साॻिया सूरत हाल आहिनि, त हिनखे आपा वधीक एक्सप्लोर कंदी ऐं एक्सप्लेन कंदी, त इहो इन पोयां कहिड़ो? इहा कहाणी हिकिड़ी छोकिरीअ मेजबीन जी आहे, जेके बीना चवंदा आहिनि, स्कूल में पढ़ंदी आहे। छोकिरी ॾाढी प्यारी हूंदी आहे। हुनजी मिस ख़दीजा हुनखे चवंदी आहे, तूं पंहिंजे घर मां एॾी परेशान आई आहीं, जेकॾहिं छोकिरो तोखे सही नथो संभाले त पोइ तुंहिंजी तलाक कराए छॾिजे। त चवंदी आहे, मिस जे मूं तलाक वरिती त मुंहिंजी माउ खे तलाक थी वेंदी। उहा हैरान थी वेंदी आहे मिस, त इहे कहिड़े क़िस्म जो रिश्तो हिनजो आहे जो माउ जो छा वञे हिनजे तलाक में। तॾहिं छोकिरी ॿुधाईंदी आहे त मुंहिंजी माउ तमामु हसीन हुई, मुंहिंजे वालिद खे पसंदि आई, ऐं मुंहिंजे मामुनि खां रिश्तो घुरियनि त हू ॾियनि न, छो जो थोरा परे जा हुआ। त पोइ मुंहिंजा चाचा ऐं ॾाॾो मेड़ खणी विया त तव्हां, ऐं उन ज़माने में रवाज जेको हो सो हो बदे जे रिश्ते जो। असां वटि को बदो हो कोन, मुंहिंजे ॾाॾाड़नि वटि। त उन्हनि चयो, तव्हां असांखे जेको आहे रिश्तो ॾियो। पोइ असां वटि जेका छोकिरी कंहिं बि भाउ वटि ॼमी, मुंहिंजे वालिद वटि न पर मुंहिंजे चाचनि वटि बि, त उहा बदे में मुंहिंजे नानाणनि खे ॾींदा। त मुंहिंजे चाचनि वटि त धीअ पैदा कोन थी। पहिरीं साल खां पोइ आऊं पैदा थियसि, त यकदमि मुंहिंजा नानाणा अची विया त भई हीउ जेको आहे असांखे ॾियो। त मुंहिंजे मामे जे पुट सां मुंहिंजो संग थी वियो। तॾहिं मिस खे हक़ीक़त सम्झ में ईंदी आहे। पोइ उहो आवारा सुठो छोकिरो कोन निकितो, घुमणु फिरणु, मोबाइलूं फलाण, त मुंहिंजी माउ जेका ॾियणु न चाहे। नेठि ॾिठई त मुंहिंजी मर्ज़ी कोन्हे, आउं नानाणनि में वेंदी हुअसि त आउं हुते बेज़ार थींदी हुअसि, ऐं छोकिरो फिरी घिरी अची मुंहिंजे पोयां पवंदो हुओ। नेठि माणस जेका आहे न, भाउरनि खे जवाबु ॾियणु वेंदी आहे, त भाउर सख़्तु नाराज़ थी वेंदा आहिनि त इहा असांजी नंढपण खां असांजे पुट जी मंग आहे, ऐं इहा तूं कीअं थी असांखे जवाबु ॾिए, तूं छा सम्झंदी, असीं हिनखे खाराईंदासीं कोन, पारींदासीं कोन, इहा असांजी धीअ थी, राणी थी राॼ कंदी।
पोइ माउ अची मुड़ुस खे बञाईंदी आहे, हू बि परेशान थी वेंदो आहे। पर बहरहाल पोइ पंहिंजाईअ जे करे छोकिरी ॾींदा आहिनि, पर छोकिरे जा साॻियाई लक्षण हूंदा आहिनि, साॻियाई प्रकार हूंदा आहिनि। 2 महीननि खां पोइ ज़ाल खां सभु पैसा बि खणी वेंदो आहे। 6 महीननि खां पोइ चवंदो आहे ज़ेवर ॾे। आख़िर में उहा रोईंदी पिटींदी आहे, नेठि उहा माइटुनि में अची वेंदी आहे, वरी मामा मठी वेंदा आहिनि। त इहा हुनजी ज़िंदगी ज़हर हूंदी आहे। आख़िर में कहाणीअ जी एंड इन ते थींदी आहे त जॾहिं हिनजो पीउ मरी वेंदो आहे, हीअ वेंदी आहे माउ खे भाकुर पाईंदी आहे, हिनजा लुड़क कोन किरंदा आहिनि। पंहिंजे पीउ जे डेथ ते हुनजा लुड़क कोन किरंदा आहिनि। त हिन पीउ जे करे मूं सफ़र कयो, जंहिंजे करे ऐं मुंहिंजी माउ खे छा भाकुर पायां, त माना शादीशुदा हूंदे बि जहिड़ी तलाक याफ़्ता हुयसि। त इहा कहाणी जेका आहे न मूं ईअं लिखी आहे, इन जी एंड मूं पाण ईअं सोची, मुंहिंजे पीउ खे जेको आहे एक्सीडेंटली डेथ ॾिनी। आपा तव्हांजी ॿी हिकिड़ी कहाणी आहे किश्तवाड़ नॉवल। मां अक्सर चवंदो आहियां त असां वटि हींअर पब्लिशर आहिनि कोन, हींअर जेके आहिनि उहे वञी बचाइनि प्रिंटिंग जा इदारा, हू प्रिंट था कनि। छो त पब्लिशर लाइ हिकिड़ो पूरो हिकिड़ो तरीक़ेकार आहे। तव्हां वटि प्रूफ रीडर बि हूंदो, तव्हां वटि एडिटर बि हूंदो जेको तव्हांजी तख़लीक़ खे वधीक संवारींदो सिंगारींदो। इज़रा पाउंड जेको आहे उहो सभिनी जा T.S. एलियट जहिड़े हेॾे वॾे क्रिटिक जा नज़्म सेट उहो करणो। सो असां जॾहिं उन्हनि खे ॾिसूं था, हेमिंगवे ख़ुदि हुनजा नज़्म इज़रा पाउंड सेट कंदो। असां वटि इहो रुझान ख़तमु थी वियो आहे। असां वटि जीअं लेखक किताब ॾिए थो, पब्लिशर त न चऊं, प्रिंटिंग जो चऊं, प्रिंटिंग जो माण्हू उहो बग़ैर कुझु ॾिसण जे, बग़ैर कंहिं तहक़ीक़ करण जे उहो उनखे छापे छॾे थो। उन में केतिरी उरियानियत आहे, उन में केतिरी फ़हाशी आहे। किताब अॻिते हली इहो घर में रखी सघण जहिड़ो आहे भला न आहे, उनखे माउ भेण जे साम्हूं पढ़ी सघिजे भला न सघिजे। सो तव्हांजी जेका हीअ कहाणी आहे किश्तवाड़ नॉवल, एॾी त शाहकार आहे जो इन में तव्हां ख़ुदि इहो चयो आहे, आख़िरी हिन जो जुमिलो कुझु हिन तरह सां आहे त नाविल जे किश्तवाड़ छपजण जो ॿुधी मुमताज़ ख़ुशीअ विचां पंहिंजे इन ई दोस्त खे फ़ोन करणु लॻो, जंहिं चयो हुअसि त वाहिद साहिबु नवनि लिखंदड़नि खे, वाहिद ई एडिटर आहे जंहिंखे लेखक पंहिंजो किश्तवाड़ नॉवल ॾिए थो। हाणे हू चयो त वाहिद साहिबु उहो एडिटर आहे जेको नवनि लिखंदड़नि खे ज़ीरो मां हीरो ठाहे छॾींदो आहे। त आप खां पुछंदासीं त इन पोयां कहिड़ो? इन पोयां सिर्फ़ु इहा ॻाल्हि हुई, ऐं मूं अल्ताफ़ शेख जो हिकिड़ो इंटरव्यू पढ़ियो, उन में हिन लिखियो हो त वाहिद साहिबु, तहक़ीक़ नालो वाहिद साहिबु हो हुनजो, मौलवी वाहिद हो, उहो सचो किरदारु, नई ज़िंदगीअ जो एडिटर हुयो। त उन ज़माने में असांजो लिखंदड़ औरतूं जेके आहिनि पुराणे वक़्त में समीरा ज़रीन ऐं पंहिंजी डॉक्टर रशीदा राजपूत इहे हुयूं, त उन्हनि जूं कहाणियूं इलाही छापींदो। त अल्ताफ़ शेख चयो चई आऊं ऐं पंहिंजो नसीम करल असीं हिकिड़ो दफ़ो गॾु वेठासीं, 3-4 ॿिया बि राइटर लिखिया। असां चयो वाहिद साहिबु असां मर्दनि जूं कहाणियूं ऐं किताब त नथो छापे, अफ़साना या सफ़रनामा, औरतुनि खे ॾाढी पुठि थो ॾे। पोइ उन्हनि उन डिस्कशन जेका कई तंहिंमें हुन लिखियो त हू कहाणीअ ते ॾाढी महिनत थो करे, औरतूं अहिड़ो सुठो अञा लिखनि कोन पियूं, पर उन्हनि जी हिमत अफ़ज़ाई थो करे। तॾहिं मूं किरदार में नालो वाहिद साहिबु आंदो, हुन खां मुतासिर थी। बाक़ी इहा हक़ीक़त हुई त मूं हिकु 2 हंधनि ते ॾिठो त असांजा जेके एडिटर आहिनि, जेके मैगज़ीननि जा या पंहिंजा जेके आहिनि से पब्लिश था कनि अख़बारुनि में, उहे ॾिसनि नथा, महिनत नथा कनि ऐं ईअं ई छपाए था छॾीनि। त कुझु अहिड़ा एडिटर आहिनि नवनि लिखंदड़नि खे अहमियत ॾेई पोइ उन ते महिनत करे, छो हुननि जे लाइ त उहो उन्हनि जो प्रोफेशन आहे ऐं उन में हू होशियार थी वेंदा आहिनि। तक़लीक़ खे संवारे सिंगारे था ॾियनि, त उन सां इलाही ईअं असां वटि आहिनि हींअर बि असां वटि काफ़ी राइटर आहिनि। ऐं असां ख़ुदि जूं तहरीरूं शुरूअ में कुझु माण्हुनि तवजा ॾेई संवारियूं, असांखे लॻो त असां वटि लफ़्ज़नि जो को इस्तेमालु का कमी पेशी आहे, त उहा उन्हनि सेट कई त असांखे अंदाज़ो थियो। जीअं हाणे मुंहिंजा मज़मून छपजनि था पंहिंजी अख़बार में शाह लतीफ़ जे बारे में, त उहो अज़ीज़ सोलंगी या पंहिंजी अख़बार वारा ॿिया जेके 2-3 ॼणा आहिनि उन्हनि सां वास्तो आहे, त चवंदा आहिनि मैडम इहे डिघो मज़मून आहे, हिनखे घटि करियो, शार्ट करियो, या हिन में कामास उबतियूं आहिनि, असांखे महिनत करणी थी पवे। त उहे ई मोकिलियो, सुबतियूं कामास मोकिलियो, त उहो आउं सॼी ॻाल्हि चेक कंदी आहियां। त हुननि खे पंहिंजे हिसाब सां सहूलियत बि थिए, बाक़ी मुंहिंजो मैटर त हुननि खे वणे थो, अलहमदुलिल्लाह, इन करे चपराइनि पिया। सही, त ॾिसणो थो पवे त एडिटर खे मसइलो न थिए, ऐं असां ख़ुदि खे बि ज़रूरत सुठनि एडिटरनि जी आहे। ॿियो आपा हिन जेको 20 तोला सोन कहाणी जो मजमूओ आहे, इन जी जेका ख़ुदि पंहिंजी जेका 20 तोला सोन आहे कहाणी, इहा बि ॾाढी ज़बरदस्त कहाणी आहे। हिन में जेको तव्हांजो ख़ासि करे जेका डायलॉग डिलीवरी आहे, सो पढ़ण वक़्तु लॻे थो त इहे तव्हां पाण लफ़्ज़ ॻाल्हायो पिया, इहे तव्हांजा ख़ुदि किरदारनि सां इहा मकालमा हलनि पिया। हिन में हिकिड़ो तव्हांजो जुमिलो आहे, इहो 20 तोला सोन जेका कहाणी आहे, हुन में आहे त
बाय दी वे उहे कहिड़ा सियाणा चई विया आहिनि जंहिंजी चवणीअ खे सदियुनि खां तव्हीं सिंधी मर्द इस्तेमालु करे असां औरतुनि जो मनु साड़ींदा आहियो। मुंहिंजी दिलि गहरी साहिड़ी विलोर पई वञे, घड़ी घड़ी संदसि आवाज़ झीणो पियो थियो, मुंहिंजी त दिलि में वॾ था पवनि, कीअं हाणे वरी ही 20 तोला सोन ठहिराईंदी। दिलि थी चाहे त मासी नेमत खे हीअं पारा थो ॾियां त अलाह को शैनी तोखे खुटे घणी बरकत विझे। खटे घणी खटे घणी बरकत। सही सही बिल्कुलु इहो छा आहे, इहा कहाणी तक़रीबन सची आहे। जो असांजे कॉलेज में हिकिड़ी छोकिरीअ जे घर मां सोन हुनजो चोरी थी वियो। उहो मुंहिंजी फ्रेंड कोन हुई, पाण ज़ाहिर कहाणीअ में त मूं हुनखे फ्रेंड कयो आहे, मुकालमा ईअं सेट कया आहिनि। पर असां वटि औरतुनि खां जेके जॉब कंदड़ूं आहिनि उन्हनि खां थोरी कॾहिं कॾहिं लापरवाही थी वञे। उन्हनि खे कम अज़ कम पंहिंजो ज़ाती कमिरो जे लाक करे नथियूं वञनि, पोइ या नौकर नौकराणी रखी थियूं वञनि घर में। ज़ाहिर मजबूरी हूंदी आहे त मोटी अचूं त रधो पको हुजे, या ॿार स्कूल मां अचनि। सर्विस कंदड़ औरतुनि जूं इलाही वीचारनि जूं जवाबदारियूं बि आहिनि, फ़र्ज़ बि आहिनि, मजबूरियूं बि आहिनि ज़ाहिर। त उन में पोइ सभु त रिलायबल माण्हू नथा हुजनि। ऐं कॾहिं कॾहिं त पैसो जेको आहे न, ऐं ईमान ऐं पैसो गॾु नथा रही सघनि। इहे तव्हांखे ॿुधाए छॾियां, ईमान ऐं पैसो कॾहिं गॾु नथा रही सघनि। तव्हां जेकॾहिं का शइ ओपन रखी था वञो त ई हिरखाइण आहे ॿिए खे। इहा जेका तव्हां ॻाल्हि कयो था, इहा असांजी जनरेशन जे लाइ वॾी तरबियत आहे। हा, त उन्हनि खे हिरखाइण आहे त हा तव्हांखे मोकिलियो आहे, तव्हां इहे शइ करो, ख़बर ई कोन पवंदी। ज़ाहिर माईअ जे मिज़ाज खां वाक़ुफ़ हूंदियूं आहिनि, त कॾहिं हुन शइ खे सारींदी त मुंहिंजी शइ आहे या कोन्हे। कॾहिं का मुंदी पई आहे, कॾहिं का वाच पई आहे, कॾहिं का पर्स पई आहे, को पैसो पियो आहे खुलियो, तकड़ में थियूं वञनि। त उन जे लाइ ज़रूरी आहे हिकिड़ो पंहिंजो बेडरूम लॉक करे वञनि। बाक़ी हाणे किचन ग़रीब मायूं आहिनि, जे खाइनि पचाइनि थियूं त को गुनाह कोन्हे, उन्हनि जो हक़ आहे। त इहो उन लिहाज़ खां मूं इहा कहाणी लिखी। नाज़रीन, तव्हां मैडम डॉक्टर परवीन मूसा मेमन साहिबा जी गुफ़्तगू ॿुधी यकीनन तव्हांखे ही ॿई किताब जॾहिं पढ़ंदव त तव्हांखे अंदाज़ो थींदो त केॾी हक़ीक़त नगारी हिननि में डिपिक्ट कई वई आहे। ऐं डॉक्टर परवीन मूसा मेमन साहिबा जो जेको कमु लतीफ़ ते आहे, सो पाण उन्हनि खां लतीफ़े जे बारे में बि पुछंदासीं त जेके हींअर हू ॿुधाइनि पिया त पंहिंजी अख़बार में छपजनि पिया आर्टिकल्स, त उहे लतीफ़ जो कहिड़ो पासो जेको आहे हुननि खयो आहे, ऐं उहो लतीफ़ जे कहिड़े पासे खे वधीक एक्सप्लोर कनि पियूं। महिरबानी बेटा। हाणे इन में पहिरीं हिकिड़ी ॻाल्हि इहा ॿुधायां त कहाणीअ जो सफ़र मुंहिंजो 1907-06 जो आहे, जेको किताबनि जो कंप्लीट करण जो। हिकिड़ो किताबु मुंहिंजो ॿियो बि अथव, 100 न वरनियूं सोढियूं, 2008 खां 1932 जूं कहाणियूं आहिनि हुन में। 1932 खां 2008 ताईं जूं। तंहिंमें इंडिया जूं जेके पुराणियूं राइटर्स हुयूं जिन उन ज़माने में 32 में कहाणियूं लिखियूं, उन किताब में आहिनि, जेके इंस्टीट्यूट ऑफ सिंधियोलॉजी मां मूं हथु कयूं। छो जो मुंहिंजो थीसिस जेका हुई औरतुनि जे कम जे बारे में हुई, तंहिंजे करे मूं कहाणीअ ते कमु कयो त उन्हनि कहिड़ा मज़मून लिखिया आहिनि, कहिड़ियूं कहाणियूं लिखियूं आहिनि, कहिड़ा पंहिंजा जेके आहिनि से किताब मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते सफ़रनामनि इन्हनि ते छपराया आहिनि। त पहिरियों किताबु उहो जेको मूं सहेड़ियो उहो जाम कामयाबु वियो। उनमें हिंदुस्तान पाकिस्तान ॿिन्ही जूं लिखंदड़ औरतूं शामिल आहिनि। ऐं डॉक्टर रियाना मल्ला जी आख़िरी कहाणी आहे बायां ते, ऐं शुगुफ्ता शाहब आहे, शायदि शुगुफ्ता, हा बायां ते आहे। त उहो 1932 खां 2008 ताईं। ऐं तंहिंखां पोइ ही कहाणियूं जो किताब 20 तोला सोन आयो, ऐं पोइ हवेली ऐं खुलियल आसमान। माना कहाणीअ जे सिन्फ़ में मुंहिंजा 3 किताब आहिनि। ज़बरदस्त, इहो किताबु रहिजी वियो असां खां, इन जो तारीफ़ न ॾेई सघियासीं। सो लतीफ़े जे बारे में थोरो ॿुधाइजो त लतीफ़े जे कहिड़े तव्हां एंगल खे हींअर जेको आहे एक्सप्लोर कयो पिया। हाणे लतीफ़ शनासीअ ते मुंहिंजो कमु जेको आहे सो तॾहिं खां शुरू थियो जॾहिं इब्न रुशद गर्ल्स कॉलेज में आउं जेको आहे सो लेक्चरर थी वई हुयसि। पहिरियों मूं तक़रीर कई, उन खां अॻु में मूं मज़मून लिखिया पंहिंजे स्टूडेंट्स जे लाइ। उहे ईअं पब्लिश कोन थिया, कुझु थिया, कुझु रहिजी विया, एकड़ ॿेकड़ थिया। पर बाक़ाइदे तॾहिं खां मूं माने इहो 91 खां जी ॻाल्हि आहे। पोइ मूं अक्सर वधीक मज़मून लिखिया, ऐं उनजो हिकिड़ो किताबु मुंहिंजो आहे बखर सुबिया आहे, उहे HEC छपरायो। उन में 14 मज़मून आहिनि लतीफ़ शनासीअ ते। ऐं पोइ गुलदस्तो जेको मूं तव्हांखे मज़मून 2080 जो ॿुधायो न, उन में बि 16 मज़मून आहिनि लतीफ़ियात ते। ऐं पहिरीं मुंहिंजे किताब सिंधी अदब जो अदबी जाइज़ो में बि 10 मज़मून लतीफ़ शनासीअ ते आहिनि। त लतीफ़ शनासीअ ते मुंहिंजो कमु पुराणो आहे, पर उनजो स्पेसिफिक ख़ुदि किताबु पूरो हिकिड़ो लतीफ़ शनासीअ ते पहिरियों मुंहिंजो हो आदेसियन अदब आहे अखड़ियनि में। ॿियो किताबु आलम सबाबाद करी। टियों किताबु हींअर ताज़ो छपियो आहे दिसंबर में, देरो दोस्त जो। किताब जी 3 मुकमल आहिनि। ऐं पहिरियों किताबु आदेसियन अदब आहे अखड़ियनि में, उन्हनि शाह जे बैतनि खे मूं फोकस कयो आहे, जिन मां असांजे सिंधी अदब जे
राइटर्स पंहिंजी किताबनि जा उनवान रखिया आहिनि, जीअं शेख अयाज़ जो जेका कोरिया कापड़ी हा, इन टाइप जा जेके बि उनवान आहिनि। अल्ताफ़ शेख जा तमामु घणा सफ़रनामा शाह जे रिसाले मां बैत कयल आहिनि। त मूं मेंशन करायो आहे त असांजे सॼी सिंध खे लतीफ़ सरकार सां मोहबत आहे, ठीकु आहे, ऐं पाकिस्तान में आहे, ॿाहिरि आहे, ऐं लतीफ़ जो तमामु वॾो नालो आहे। पर असांजा राइटर ऐं अदीब कीअं इंस्पायर था थियनि लतीफ़ खां, जो पंहिंजे किताबनि जा उनवान जेका आहिनि शाह जे रिसाले मां खणनि, ख़्याल ऐं फ़िक्र वॾो आहे, उहो ख़्याल ऐं फ़िक्र, उन जे पुठियां बैकग्राउंड कहिड़ो आहे। त उन जे लाइ मूं उहे सभु बैत जेके आहिनि से गॾु कया, तक़रीबन 500 बैत आहिनि, ऐं जिन जा मूं जेके आहिनि से ऐं किथे किथे रिपीट बि थिया आहिनि। त मुंहिंजे इन करण खां पोइ हिकिड़ो कमु थियो जो हाणे उनवान रिपीट कोन पियो थिए, ठीकु आहे न। त उहो मूं हुन में ॿिया तक़रीबन 200 उनवान ॿिया बि ॾिना आहिनि, उन्हनि जो सुफ़ो नंबर बि ॾिनो आहे शाहवाणी जे रिसाले जो। त हिननि सुफ़नि ते ई ॿिया बैत आहिनि जिन मां ॿिया उनवान वठी सघजनि था। त इन सां छा थींदो, लतीफ़ शनासीअ जो रवाज वधंदो। ऐं बाक़ी ॿियो किताबु आलम सबाबाद करी, उन में 20 मज़मून आहिनि मुख़्तलिफ़ शाह जे बैतनि जे सेटनि मां। मतलब का हिकिड़ी अहिड़ी पर्टिकुलर ॻाल्हि खणी पोइ किताबु आंदो आहे। सही सही। ऐं हाणे टियों किताबु देरो दोस्त जो तसव्वुफ़ ते आहे, शाह लतीफ़ जी शाइरी में तसव्वुफ़ जे बारे में जेको आहे इहो किताबु आहे। ऐं जेके मुंहिंजा पंहिंजी अख़बार में छपजनि था से 80 आर्टिकल छपजी विया आहिनि, ऐं 80 आर्टिकल मुंहिंजो तक़रीबन जुमो छंछरु आचर इन्हनि ॾींहंनि में को न को आर्टिकल हुजे थो। पहिरीं त 1250 लफ़्ज़ जो हूंदो, पर हाणे उन्हनि जी उन सुफ़े ते चिठियूं अची वियूं आहिनि, त स्पेस घटिजी वई आहे। हाणे चयो अथनि 1000 वर्ड्स जो हुजे, इन खां वधीक न हुजे। त मुंहिंजा मज़मून डिघा था हुजनि, त उनखे छा रब साईं तव्हांखे वॾी ॼमार ॾे, ऐं असां तव्हांजे कलम मां ईअं ई फैज़ियाब थींदा रहूं। सो जीअं देरो दोस्त जो हाणे मैडम लिखनि पियूं किताबु, ऐं उहो तसव्वुफ़ ते आहे, त लतीफ़ बि चयो त सूफ़ीअ साफ़ कयो धोई वर्क वजूद जो, तंहिंखां पोइ थियो जीअरे पसण पिरीअ जे। त अहिड़े क़िस्म जूं शख़्सियतूं ईंदियूं आहिनि समाज में, उहे जीअरे पसण पिरीअ जो करे वेंदियूं आहिनि, ऐं असां जेका यूथ आहे उनखे इहो पैगाम ॾेई वेंदियूं आहिनि त कीअं असांखे बि इन फ्लाइट ऑफ थॉट ते ऐं एॾे वॾे ऊचे ख़्याल ते वञी तख़लीक़ कंदासीं, तॾहिं समाज में अलॻि नालो ऐं अलॻि हिकिड़ी पहचान पंहिंजी ठाहे सघंदासीं। तव्हां सभिनि जी वॾी महिरबानी। हाज़िर थींदासीं ॿिए दफ़े कंहिं ॿिए महिमान सां, कंहिं ॿिए किताब सां।